बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सौजरो न्यूज़ में भली कार। जरवार में सौजरो न्यूज़ रिपोर्टर अली अकबर गबोल मूजिब जरवार जे ॻोठ रसूल बख्श बोज़दार में बिजली जे शॉर्ट सर्किट में घरनि खे बाह लगी वई, जंहिंमें गुलाम यासीन बोज़दार, माशूक बोज़दार ऐं मुरीद बोज़दार जा घर सड़ी रख थी विया। बाह में मासूम ख़ातिम बोज़दार सड़ी ज़ख़्मी थी पियो। घर कखावा हुजण सबबि 3 घर मुकम्मल तौर सड़ी खाक थी विया। घरनि में पयल 40 मण कणिक, हंध, बिस्तरा ऐं ॿियो सामान सड़ी रख थी वियो। ॻोठाणनि फायर ब्रिगेड वारनि खे इतलाह ॾिनो, पर फायर ब्रिगेड गाॾी देर पहुचण करे ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत बाह ते ज़ाब्तो आणे वधीक घर सड़ण खां बचाए वरिता। नाज़रीन, जरवार वेझो बिजली जे शॉर्ट सर्किट सबबि 3 घर बाह में सड़ी रख थी विया। बाह में हिकु मासूम ॿार ज़ख़्मी। जरवार में सौजरो न्यूज़ रिपोर्टर अली अकबर गबोल मूजिब यारो लोंड वेझो ॻोठ दोस्त मामद लोंड में लोंड बिरादरी जे ॿियनि धुरियुनि जे हलंदड़ पुराणे तकरार तां झेड़ो, जंहिंमें हथियार बंदन ॻोठाणे यूनस लोंड ऐं आकन लोंड जे घर खे बाह ॾेई छॾी। बाह मुतासिर यूनस लोंड, आकन लोंड औरतुनि सां गॾु एहतजाज कंदे दायो त मुखालिफ़ हथियार बंदन घर ते हमिलो कयो। ख़ौफ़ विचां असां घर छॾे पाड़े वारनि वटि पनाह वरिती। घर खाली ॾिसी मुखालिफ़नि घर खे बाह ॾेई छॾी। बाह सबबि असांजा घर ऐं घरनि में पयल अनाज ऐं समूरो सामान सड़ी रख थी वियो आहे। उन्हनि वस वारनि खां मुतालबो कयो त असां सां इंसाफ़ कयो वञे। यादि रहे त 3 साल अॻु बाह मुतासिर यूनस लोंड जो भाउ सोनो लोंड पंहिंजी बिरादरीअ जे निज़ाम लोंड खे कुहाड़ियूं हणी बेदर्दी सां क़त्ल कयो हो। क़त्ल कंदड़ जवाबदार गिरफ़्तार थियल आहे, जंहिं त ॿिन्ही धुरियुनि जो तकरार हलंदड़ आहे। घर साड़े विया, अॻे बि मतिलबु जेके सामान सभु पुलिस को खणाए विया। हाणे मुंहिंजा 3 लख रुपया पिया। मां हिननि जे फ़ैसिले जे चङा मुड़ुस गॾाए करे 100 माण्हू मां हिननि जे दर ते मेड़ मोकिलियुमि, कंहिंखे न मञियो, कंहिंसां न मिलिया। असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे, असांजो इंसाफ़ थियो वञे, न का असांजो घर सड़ी वियो आहे। मीरपुर माथलो में सौजरो न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद हनीफ सूमरो मूजिब मीरपुर माथलो में वधंदड़ बदअमनी, बुकी माफिया, आकड़ा पर्ची ऐं सोशल वर्कर वकार बोज़दार के मिलंदड़ धमकियुनि खिलाफ़ DHQ प्रेस क्लब मीरपुर माथलो खां भिटाई चौक ताईं एहतजाजी रैली कढी वई। रैली जी अॻवानी सहाफ़ी खुर्शीद सियाल, अयाज़ खुआवड़, कासिम कलवड़, अमीन सूमरो, शेवा जी, GS सिंध मुआज़ अगवान, कमाल महर ह्यूमन राइट्स ज़िले घोटकी अगवान, नेमतुल्ला कोलाची, अयाज़ सूमरो, जिस्कम अगवान, हनीफ सूमरो, शहीद भुट्टो अगवान, माशूक छिजण, अल्लाह ॾितो बोज़दार, फराज़ कोराई, STP अगवान अली हसन चडर समेत ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त ज़िले घोटकी अंदरि बुकी माफिया, आकड़ा पर्ची समेत मुख़्तलिफ़ शयूं आम थी वियूं आहिनि, जंहिं करे ज़िले जी नौजवान नस्ल तबाह थी रही आहे। उहे घरनि जो सामान विकिणी करे बि मुख़्तलिफ़ शयुनि पोयां पियल आहिनि, जेको हिकु तमामु वॾो नुक़सानु आहे। जॾहिं त कुझु ॾींहं अॻु मीरपुर माथलो जे नौजवान सोशल वर्कर वकार बोज़दार खे बि उन सोशल मीडिया ते आवाज़ उथारण ते मुख़्तलिफ़ तरीक़नि सां धमकियूं ॾेई रहिया आहिनि। उन्हनि वधीक चयो त वकार बोज़दार अकेलो न आहे, सभु ज़िले जा शऊर रखंदड़ वकार बोज़दार सां गॾु आहियूं। उन्हनि SSP घोटकी DIG सखर खां मुतालबो कंदे चयो त बुकी माफिया, आकड़ा पर्ची जो कारोबार कंदड़नि समेत सोशल वर्कर वकार बोज़दार खे धमकियूं ॾींदड़ खिलाफ़ कार्रवाई कई वञे, न त ॿी सूरत में SSP घोटकी जी ऑफिस ॿाहिरियां एहतजाज कयो वेंदो। जरवार में सौजरो न्यूज़ रिपोर्टर अली अकबर गबोल मूजिब जरवार मैनर जे RD 11 वटा लिफ्टर मशीन ज़रिए पानी चोरी कंदड़ खिलाफ़ सेकंड सिविल जज मीरपुर माथेलो मोहम्मद अशरफ डेरा जरवार मैनर ते पहुची 2 जायुनि तां पानी चोरी कंदड़नि खिलाफ़ कार्रवाई कई ऐं जरवार पुलिस के पानी चोरी कंदड़नि खिलाफ़ क्रैकडाउन जो हुकुम ॾिनो। जरवार पुलिस मौके ते कार्रवाई कंदे 2 ट्रैक्टर ड्राइवरनि खे गिरफ़्तार करे 2 ट्रैक्टरनि खे लिफ्टर मशीन समेत थाणे ते काहे आई, जिते आपाशी दारोगे मक़सूद वसीर जे फरियाद ते ट्रैक्टर ड्राइवर नियाज़ भट्टी हुसैन बख्श मूसाणी मथां पानी चोरी करण जो केस दाख़िल कयो वियो। सौजरो न्यूज़ रिपोर्टर कादी अयाज़ कलवर मूजिब खैरपुर अकादमिक ज़ोन पुलिस जो कारनामो, क़त्ल जे केस में मुलविज़ रिमांड ते वरतल 2 जवाबदारनि अली मुराद पंवर ऐं काशिफ मरी खे ॾेती लेती तहत आज़ाद करे छॾियो।
खैरपुर शाह भंगियो अकादमिक ज़ोन थाने जी हद में डॉक्टर अब्दुल लतीफ़ चढ़ल जे कत्ल केस में गिरफ्तार ॿिनि जवाबदारनि खे अकादमिक ज़ोन जे क्रिप्ट SHO रहमतुल्लाह सोलंगी पैसनि ख़ातिर कोर्ट जे रिमांड में वरतल ॿिनि जवाबदारनि खे ॻरी रक़म वठी छॾे ॾिनो। ॿिए पासे ॻोठाणनि एहतजाज कंदे चयो त क्रिप्ट SHO खे जल्द हटाए ईमानदार SHO तैनात करे शहीद जे खून सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। नाज़रीन, खैरपुर मां ख़बर ॾींदा हलूं त अकादमिक ज़ोन पुलिस जो कारनामो क़त्ल जे केस में मुलविज़ रिमांड ते वरतल ॿिनि जवाबदारनि अली मुराद पांवर ऐं काशिफ मरी खे ॾेती लेती तहत आज़ाद करे छॾियो। कानपुर महर मां सौजीरो न्यूज़ रिपोर्टर अली दोस्त गडानी मूजिब खानपुर महर लॻ शाहपुर महर वेझो लोही वारी इलाइक़े में काठियुनि सां भरियल ट्रैक्टर ट्राली 11,000 वोल्टेज जे तारनि सां टकराइजी वई, जंहिंजे नतीजे में नरू बाग वासी नौजवान कुर्बान अली पुट बांदी महर फौत थी वियो। काठियुनि सां भरियल ट्रैक्टर ट्राली शाहपुर महर खां खानपुर अची रहियो हो त इहो हादसो पेश आयो। नाज़रीन, अव्हांखे अफ़सोसनाक ख़बर ॾींदा हलूं त खानपुर महर लॻ शाहपुर महर वेझो लोही वारी इलाइक़े में काठियुनि सां भरियल ट्रैक्टर ट्राली 11,000 वोल्टेज जे तारनि सां टकराइजी वई, जंहिंजे नतीजे में नौजवान फौत।